नाज़रीन, खबर शेयर करते चले हमारे रिपोर्टर सोडो खोसो की ये रिपोर्ट। तहसील मातली के शहर गुलाब लिगारी में SHO रियाज रिंद साहब के आते ही मंशात का कारोबार सरेआम शुरू हुआ है। यहाँ के लोगों का कहना है कि SHO गुलाब लिगारी खुद मंशात के कारोबार में मुलविस हैं। यहाँ के लोगों का ये भी कहना है कि SHO रियाज हुसैन रिंद चंबर से मंशात लाकर अपने पुलिस वालों के हाथों तहसील मातली के गाँव में सप्लाई करवाता है। बहुत बार एहतजाज करने के बावजूद भी SHO रियाज हुसैन रिंद की कार्रवाई न करना साफ बता रहा है कि दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है। गुलाब लिगारी और तहसील मातली के हदूद में मंशात दिन ब दिन इंसानी ज़िंदगी को दीमक की तरह खा रही है, मगर SSB बदीन का हरकत में न आना लोगों को परेशान कर रहा है। ऑर्गेनाइजेशन की तरफा यूनिट काउंसिल माणक लिगारी में मेन रोड ते ही मुज़ाहरो कयो पियो वञे ऐं हीउ मुज़ाहरो SHO रियाज़ रिंद जे ख़िलाफ़ कयो पियो वञे, जेको मंशात फ़रोश आहे ऐं हुन कल्ह 3 मासूम ॿारनि खे जेके धराड़ आहिनि ऐं नंढड़ा मासूम ॿार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे मैनपुरी ऐं सफ़ीना जे केस में चालान करे छॾियो आहे। ऐं पोजीशन इहा आहे त SHO रियाज़ रिंद ख़ुदि चंबड़ मां मैनपुरी वठी ख़ुदि सप्लाई थो करे PS गुलाब लिगारी जे अंदरि। असां SP बदीन IG सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ मिनिस्टर ऑफ सिंध खां इहा डिमांड था कयूं, अपील था कयूं त इन राशि ऑफिसर खे मुअत्तल कयो वञे ऐं इन जे ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। कंदो आहे पंहिंजा हिन जा कारंदा आहिनि, पंहिंजा ज़ाती माण्हू उहे सप्लाई कंदा आहिनि मंशात सॼे PS जे अंदरि। चंबड़ मां घुराए हुन पंहिंजे ॻोठां ठहंदी आहे उते ई घुराए हिते सप्लाई कंदो आहे पंहिंजी मर्ज़ी सां। ऐं पोइ अॻिते ऑफिसरनि खे ॾेखारण लाइ पोइ ॿार नंढा हू गस मां वठी उहे चालान कंदो आहे। 500 200 400 पुड़ी हणी कंहिंजे पोयां गुटको पंहिंजे घरां ठाहे उहो लाहे ईअं हणंदो आहे, पंहिंजी पब्लिसिटी कंदो आहे त मूं महीने में हेतिरा माण्हू चालान कया, हीअं कया। इहो ई हिन जो कारनामो आहे, ॿियो को बि कोन्हे। गुलाब लिगारी जी दहशतगर्दी पुलिस जी बंदि कई वञे त असां एहतिजाजनि दायरो एहतिजाज अञा बि वधाईंदासीं। जो SHO हिते तमामु असां ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि ते ॾाढ ऐं जबर करे रहियो आहे, छो जो हिते जा धराड़ ऐं मिसकीन माण्हू जेके आहिनि रस्तनि तां पकिड़े हुननि खे 300 400 पुड़ी पोयां लॻाए गुटका सफ़ीना उन्हनि में चालान कयो वञे थो ऐं हुनजी हिते सरेआम पुड़ी हले थी ऐं पाण हथनि माण्हुनि खां रिश्वत वठे थो। हिन जा असां वटि सबूत आहिनि। गवर्नमेंट पाकिस्तान ऐं सिंध जे वज़ीर आला ऐं उन जेके आला हुकाम आहिनि उनखे असां गुज़ारिश था कयूं त उनखे मुअत्तल कयो वञे ऐं हिन जी इनक्वायरी कराई वञे, जंहिं ते असां हिन हड़ताल जो दायरो अञा बि वधाईंदासीं। ऐं असां तव्हांखे ॿुधायूं था ऐं तव्हां इहो न सम्झो त हिते माणक लिगारी या गुलाब लिगारी में ई थियो आहे, अॻिते कोन थींदो। असां ख़ामोश कोन रहंदासीं ऐं असीं जाॻिया आहियूं ऐं हाणे जाॻिया आहियूं। और किसी भी एहतिजाज का नोटिस न लेना लोगों की समझ से बाहर है। यहाँ के बाशऊर लोगों का कहना है कि अगर SHO गुलाब लिगारी के खिलाफ कार्रवाई नहीं की गई तो हम एहतिजाज का दायरा सख्त कर देंगे। HRJDO न्यूज़ से फिलहाल इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट के लिए देखते रहें HRJDO न्यूज़।